किरण आहे 3 फुट घटि में घटि फ़र्क़ु आहे जी हा जी वो छा जे करे आहे काठी माना रंग ऐं हिन में वरी इहे फैंसी कमु थियल आहे जेको चिकी हीअ सही काशी जेकी आहे हिते जी आहे नसरपुर हिन में हू जेकी पुराणी लिखियल आहे उहा पुराणी आहे हुनखे 100 साल खां मथे थी आहे बाक़ी हीअ जेकी आहे असां हींअर बि कोन थी हले कोन थी हिते केरु आहे दरगाह में कहिड़ो नालो कहिड़ो आहे अंदरि से पीर मोहम्मद अशरफ टे जेके आहिनि हा पीर मोहम्मद अशरफ वरी उन जेको आहे पीउ आहे हा वरी पुट जो नालो मोहम्मद गौसो अच्छा विच में साईं हा विच हिन साईं परियां आहिनि विच में साईं जिन जो वाल साहिबु आहे साईं सुठा भिटे परियां हा भिट वारे जितां वञूं था न पहिरीं साईं जो पुटु आहे पोइ पीउ आहे पोइ भुलिया साहिबु पाण आहे अशरफ साहब जलसो हूंदो हो हिते हिन में मदीना मस्जिद में ऐं मीरपुर खास में मौलाना फैज़लाबाद पोइ ॾींहं जो अची हिते रहंदो हिते आराम बाराम करे साईं सां कचहरी करे पोइ वरी शाम जो हली वेंदो होॾे उते खां पोइ सिधो हली वेंदो पोइ साईं जनाणी गॾु हूंदो गुलाम हीअ त वरी रूसूं ठाहियो आहे जी भाजी भाई ऐसी कहानी हो ये 4 मिनट में उठते ये जो ना उड़िया सा अशरफ शाह जो वो ना उन्हें जो खुद छाई इन्हें एक सांता खाना जगह क्वालिटी से मुस्तफा साईं गुलाम मुस्तफा उन्हें जो जरे तैयारी करी ये मती ऐसे चीजें एक ये ब्लॉग दुआ भी करी भाई तो जरा देख लो जरा वो सिलसिलो वो उसी ते साईं गुलाम हुंदा है ते इने का ना हिते कोने ना हिते कोने ये सो चलो उन्हें एक्सीडेंट जो गुजारे उन्हें शायद दुआ मिलल हुई वो उन्हें आपको वरी असां दुआ 220 साल तक 220 साल 220 साल माना इंदे तो खाना होता अच्छा तैयारी के शुरू रुमाल लगाते ही ना वही जमाना में सुबह मुस्तफा कासमी हां साईं गुलाम मुस्तफा मैं बात के बुजुर्ग हुआ बुजुर्ग ने मना देते खाने रे चुके जी ते लिखा है वो यार आज उना बंगला है चैनल अफगानिस्तान अच्छा इने पासे को वही ओते गया है को वही जे पाकिस्तान में हिंदुस्तान वाला हालत सही थी अंग्रेजन का ओते को वही है उन्हें बुधाए तो काम वारो काम पार्टी नहीं वडी काठी वो या काम में गया नहीं करे को यो काम वारो हां काम अच्छा काम वाली अच्छी जी बात है ने जे नाले सां ये हाणे काठी आई या अन्या ने डिगी हुई काठी से डिगी हुई हेठू में उतरी हुई पर वरी विच में लाथन ना तो मथा भजी पई वो वरी उन के ये हयात सही हेठू दी खाजी दी बाकी बिदर से आशिक करण कोंदा ने थे तो ही हां अधे जेके से मदीने में नजारा रहना रिश्तेदार इन्हीं करे तैलीम आत जेकी भाई अरबी जी है साफ अरबी सही ते जेकी कुरान छोकरी नहीं पढ़न ना ये जेके माना वो हैरान थी वेंदा आहिनि ये छा था चवनि मदरसन वारा या ये छोकरा जेके छोकरियुनि वटि पढ़ंदा उहे हैरान थी वेंदा आहिनि त साफ अरबी कीअं हिन जी वालदा हुई न उहा हुई शाम जी मुल्क शाम जी सही वालदा हुई उहा खुदाई गुज़रा हिते रखी आहे हिते वारो जेको आहे उहो वरी ॾेई रखियो हा जन्नत बकिया में ये मरम्मत हींअर कराई हा वाह ही मरम्मत ही जेकी आहे न इहा हींअर थी इनखे बि साईं तक़रीबन 20 साल खनि थी विया हूंदा पाण मथे थिया 20 साल थी विया हा ॿियो कमु कोन थियो मरम्मत खे या जेका मरम्मत में जी हा अच्छा पहिरीं चुनरी लॻल हूंदी हुई साईं हू जेकी लॻी पई आहे न वो अच्छी लगी हुई है पहली वो पुरानी इनाम लगी पई है उनके भित के जो पड़ी पई ये गुनियों कुटे ने था को हीता खानो ये था त खाना बड़ी जो वो असा पूरो लेठो या कोन ना ने बंद करे दे वरी बैठी वे मस्जिद हेठ